मुझा काबिल एहतराम सिंध जी सूंह जो जंहिंजी आॾो असांखे ज़रूरत ई न हूंदी आहे ॻाल्हाइण जी ऐं मुंहिंजो मौसम साईं मुख्तियार साईं ही प्रोग्राम सच पुछो त ॾोकरी शहर खे जान विझी छॾी आहे ऐं ॾोकरी शहर उहो शहर आहे जंहिंजी तहज़ीब 5000 साल पुरानी उनजी ही दिल आहे ॾोकरी जेको तालीम जा ही मेला आहिनि उते लाइब्रेरियूं बि हुयूं स्कूल बि हुया ये ईसा मेमण खे जस आहे जंहिं मोहन दड़े जी रवायत खे तालीम बचाइण खातिर हेॾा वॾा किरदार पियो अदा करे कंहिंखे टाइम कोन्हे को साईं गफूर कंहिंखे टाइम कोन्हे ही सभु माण्हू दवाऊं कंदा आहियूं त असांखे वॾो प्यार आहे पंहिंजे मारूड़नि सां सिंधी मारूड़नि सां तालीम सां पर ही ढोंग ही ॿिए जी स्टेज ते अची पंहिंजा किरदार अदा कंदा आहिनि ऐं मूं जी हिन स्टेज जे तरफ़ां उनखे रिक्वेस्ट आहे त ईसा मेमण जहिड़ा थियो पंहिंजे प्रोग्रामनि खे वधायो पंहिंजे नस्लनि खे बचायो ऐं ॿी रिक्वेस्ट असां वटि ग़रीबनि जा ॿार तमामु वॾा ऑफिसर थी चुका आहिनि पर उहो सिर्फ़ ब्यूरोक्रेसी में पिया वञनि तालीम जो को प्रोफेसर न पियो थिए वो तालीम में कंहिंजो तवजो न आहे ब्यूरोक्रेट्स खां हटी पंहिंजे तालीम जे निज़ाम में अचनि उहो हिन में पीएचडी कनि पंहिंजी सिंध खे बचाइनि पंहिंजे मुल्क जी तहज़ीब खे बचाइनि इहा ई मुंहिंजी रिक्वेस्ट आहे भला हा ठीक है वो ऑफिसर थी चुका पर वो कुछ नहीं किया किन बार बम माण्हुनि जी हिते उनमें कंट्रीब्यूशन हूंदी जे हिन प्रोग्राम में ज़ाती डोनेट कई हूंदी छा उहे माण्हू 28 ऑफिसर छा नौकरी सिखी जा अरे हजार करो कभी 28,000 महीनो थींदो तव्हां 4 शागिर्द पढ़ाए सघो था त हिन खां पुछो सुवालनि खां केतिरा ग़रीब नौजवान अरे उनजी केरु मदद न पियो करे उनजो उहो ई साॻियो पीउ मज़दूर पियो मदद करे खुदा रा मज़दूर खे टाइम न आहे पंहिंजी औलाद खां सिर्फ़ घर पहुचे तो नूर कोन्हे को मिर्च कोन्हे को त पंहिंजी औलाद खां छा पुछा कंदो स्कूल वियो आहे न वियो आहे उहो असीं उस्तादनि जे मथां फ़र्ज़ु पड़े ऐं असां जेके ॾोकरी तालके जा सुठा ऑफिसर थिया आहियूं असांजे मथां फ़र्ज़ु पड़े मां हिन स्टेज तां बि वरी जेके उहे दोस्त हिते न आहिनि उन्हनि सां जेके ऑफिसर कंसल्ट आहिनि अचनि था पंहिंजी औताकुनि ते वेही उन सां कचरियूं था कनि उन्हनि खे इहा रिक्वेस्ट थो कयां उन्हनि खे चवनि अरे खुदा रा ॾोकरी जा ग़रीब शागिर्द अथव अरे हुनजी मदद कयो मदद कंदो तव्हांजो नस्ल आबाद रहंदो